नवंदेरो भरिसां माहोटा थाणे जी हद में घुटा ॾेई क़तल कयल नीगर अलीगुल राहूजो जो क़तल केस दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल नीगर अलीगुल राहूजो जे पीउ अमानुल्लाह जी फरियाद ते अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ इहो केस दाख़िल कयो वियो। एसएसपी लाड़काणो पारां जोड़ियल टीम हिन वक़्त ताईं जांच शुरू नाहे कई। माहोटा थाणे जी हद में घुटा ॾेई क़तल कयल नीगर अलीगुल राहूजो जो क़तल केस दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल नीगर अलीगुल राहूजो जे पीउ अमानुल्लाह जी फरियाद ते अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ इहो केस दाख़िल कयो वियो आहे। एसएसपी लाड़काणो पारां जोड़ियल टीम हिन वक़्त ताईं जांच शुरू नाहे कई। नवंदेरो मां ख़बर तव्हांखे ॾियूं पिया। माहोटा थाणे जी हद में घुटा ॾेई क़तल कयल नीगर अलीगुल राहूजो जो क़तल केस दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल नीगर अलीगुल राहूजो जे पीउ अमानुल्लाह जी फरियाद ते अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। एसएसपी लाड़काणो पारां जोड़ियल टीम हिन वक़्त ताईं जांच शुरू नाहे कई। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ नवंदेरो जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि इन बाबति? माहोटा थाणे जे हद मां बेदर्दीअ सां क़तल कयल मासूम नीगर अलीगुल राहूजो जो क़तल केस मक़तूल जे वालिद अमानुल्लाह जी फरियाद ते नवंदेरो थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल जे वालिद केस में ॼाणायो आहे त हू अलीगुल ऐं पंहिंजनि अज़ीज़नि समेत घर ॿाहिरां होटल ते चांहि पी रहियो हो त ओचितो अलीगुल गुम थी वियो। सॼी राति जी ॻोल्हा बैदि माहोटा थाणे जे हद ॻोठ मरीअ भरिसां इतलाउ मिलियो त नीगर जो लाश हथ आयो आहे, जिते असां वञी सुञाणप कई। उनजो वधीक चवणो त असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे। ख़ुदा कारण असांजी मदद करे मुंहिंजे नीगर जे क़तल में मुलविस जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। जॾहिं केस दाख़िल थियण बावजूदि नवंदेरो पुलिस हिन वक़्त ताईं केस में का बि अॻ भराई न करे सघी आहे। गुज़िरियल ॾींहुं एसएसपी लाड़काणो मक़तूल नीगर जे क़तल जो नोटिस वठंदे हिकु जांच टीम पिणु जोड़ी हुई, जंहिं बि हिन वक़्त ताईं जांच शुरू न कई आहे। जी नूर मोहम्मद सुमरो, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ। माहोटा थाणे जी हद में घुटा ॾेई क़तल कयल नीगर अलीगुल राहूजो जो क़तल केस दाख़िल कयो वियो आहे।